मीरपुर बठोर मां रिपोर्ट आहे। मंशात जे सरेआम विकिरे सबबि केतिरा ई नौजवान वात ऐं गले जे कैंसर सबबि ज़िंदगीअ जी जंग हाराइण लॻा आहिनि। गुटकनि ऐं चूरनि वापराइण सबबि वधीक हिकु पोइ त नौजवान पंहिंजी हयाती विञाए वेठो आहे। ख़बर मूजिबि दारमलूक शाह लॻ ॻोठ अब्दुल्ला ओठो जो रवासी पोरत नौजवान मंज़ूर ओठो वॾी मिक़दार में गुटकनि ऐं चूरनि वापराइण सबबि गले जे कैंसर में मुब्तला थियण खां पोइ पंहिंजी ज़िंदगीअ जी जंग हाराए वेठो आहे। तालके मीरपुर बठोरो जी पुलिस गुटकनि चूरनि जो कारोबार कंदड़ सफ़ेद पोश मंशात फ़रोशनि जे ख़िलाफ़ असराइती कार्रवाई करण जे बजाए मुबैना तौर ते मंथली वसूल करण लाइ ख़ासि एहलकारनि खे मुक़ररु करे छॾियो आहे। सुञाण यूनिट पारां हाई कोर्ट ऑफ सिंध जे वक़्ती चीफ जस्टिस IG सिंध DIG हैदराबाद खे नोटिस वठी मंशात जे विकिरे जो ख़ात्मो करण जो मुतालबो कयो आहे।